केतिरी तव्हां मसइला जेके हिते साईं मसइले ते हल थिया तव्हां छा था सम्झो बहितरी आई आहे या साईं जन जो अचण सां इहो थियो असांजे ऑफिस में जेका गैप आहे कम्युनिकेशन गैप जेका आहे उहा माण्हुनि खां जेका विच मां पेंशन में वञे थो पब्लिक लीडर जेको माण्हू ऑडिटर सां मिले ऑफिस ताईं नथो अचे उहो असां साम्हूं अची थो वञे त उहो असां उन मां ऑलमोस्ट जेके मसइला आहिनि उहे रिटायर्ड एम्प्लॉइज़ आहिनि पेंशनर बि आहिनि ऐं जॾहिं बि असां वेठा आहियूं त शिकायतूं जेकियूं आहिनि 10, 15, 12 उन में ऑलमोस्ट रिटायर्ड एम्प्लॉइज़ बि आहिनि त उन में अलहमदिल्ला कुझु साईं बिल फॉर मसइला हुन महिल ई हल कराइनि था कंहिं 1 महीने जो बिल साईं हुन महिल ई हिसाब सां पास करे हुन महिल ई सिस्टम मां जॾहिं पहिरीं खां पोइ इजाज़त ॾींदो हुन ऑनलाइन थींदो न ऐं बहितरी इहा आहे कि जेका गैप आहे उहा घटिजी थी वञे ऐं काफ़ी शयूं साम्हूं अची थियूं वञनि जेके रिटायर्ड एम्प्लॉइज़ आहिनि ऐं अलहमदिल्ला हल थी थियूं वञनि अॼु बि 8 खां 10 मेट्रो या टे त साईं एमरजेंट बेसिस ते हल कराया 2-3 अहिड़ा हुया जिन फाइल हुया जेके पुराणा हुया जेके रिकॉर्ड था ॾिसी ऐं उहे साईं एडियो सां वेठा आहिनि हल कंदा आहिनि एजेंट माफिया ख़िलाफ़ तव्हां केतिरी कार्रवाई इहो लफ़्ज़ एजेंट माफिया न चऊं त आउटसाइडर चऊं छो जो हाणे हिन में असां वटि हिन सां एम्प्लॉइज़ ई अचनि था न हाणे एम्प्लॉइज़ मां ख़बर नथी पए त उन एम्प्लॉइज़ खे असां एजेंट असां हिन करे था चऊं गवर्नमेंट एम्प्लॉइज़ आहिनि न पोइ कुझु यूनियन जा हज़रात आहिनि कुझु स्टेक होल्डर्स आहिनि इन करे इहो लफ़्ज़ असां हिन करे था चऊं त उहो ईंदा आहिनि त ॿाहिरियों माण्हू हुजे उहो एम्प्लॉई आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे रोड ते ऑफिस आहे की ख़बर ॾींदा ॿाहिरि कढंदो 4 ॼणा रोड बंदि करे थी वेंदा असांजे ऑफिस में पब्लिक ऑफिस में एक्सेस अची थी वञे असां सां जेको आहे इंडस्ट्रीज़ आहे रवैयो छो करो इन करे असां हुनखे मतिलबु हिकदमि बैठी त सघे थो हिकदमि बंदि नथो